वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल विलेज लाइफ विथ अज़ीम। जी तो कहानी सीन कुछ इन तरह से है जो अज एक दफ़ो ॿीहर दरिया सिंध के किनारे आया हूँ डंड ते सरवर मला जिन चयो त अॼु मच्छीअ ते आऊं थो हलां ऐं ॾिसूं त वॾी मच्छी कीअं नथी लॻे। उन जी मच्छी थोड़ी घटि लॻी हुई, अॼु इन ख़्याल सां आया आहियूं। सो ॾिसूं था त केतिरी मच्छी थी लॻे। सरवर मला सीनियर माण्हू आहे, काफ़ी पुराने टाइम गाड़ी मारींदो पियो थो अचे। सो अॼु आयो आहे, ही पंहिंजो कमु कनि पिया, असां बि हलूं था ऐं हलो था जल्दी तव्हांखे ॾेखारियूं था। हलियो वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो, असां सां गॾु रहिजो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, लुत्फ़अंदोज़ थींदो। तव्हां वीडियो आख़िर ताईं असां सां गॾु हलिजो। जी नाज़रीन, ही बीठा आहिनि दोस्त जी रछे के लायो वेठा आहिनि ऐं हलो जल्दी तव्हांखे ॾेखारियूं था। हलियो वाकई मच्छी वरी लगे सके थी या न, असां सां गॾु हुजिजो। ये छड़ाई मच्छी है, ये छड़ा मच्छी चल 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 हेरा 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 पर 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 वनी रे पानी रे कटो के दे ये कटो खोल हाथ चा हाथ ये ने के हेडा अरे रात न ढे पानी दे तई ले आहा जोया वठी वठी बासन वरी वठी वठी वरी उछला ही पते टेड़े छोड़ ने तू छडी दे उछला ही पानी में छडियो छो वाह इनको खाना पड़ा मच्छी पंचा दाना बस कुछ ये घानी में लग गया एक तमाम वडी मच्छी इन खडे में आए, पर ॾाढी इन्हनि कोशिशि कई आहे। ॿ टे जगह लॻी पाए पर निकिरियो वञे, ज़ोरी हथनि मां भॼो वञे। ॿ जगह रच फाड़े भॼी वई आहे। तो हिन वारे भी कोशिशि न लॻी सघी अथनि मच्छी। उहा तक़रीबन 8-10 किलो जो दाणो ॾसीनि पिया, ओतिरे अंदाज़े में इनजो वज़न थींदो। नंढी मच्छी काफ़ी लॻे थी, बाक़ी रुगो वॾो दाणो अञा न लॻो आहे जेको 8-10 किलो जहिड़ो थी सघे। ॾिसो ही मच्छी व्यूअर्स कीअं लॻो तव्हांखे हीअ जेको वीडियो। मच्छी हिकिड़ी वॾी आहे, सा लॻे कान थी। इंशाल्लाह इन जी कोशिशि कंदासीं 2 ॾींहं खनि छॾे पोइ वरी इन जे पोयां लॻंदासीं। 8-10 किलो जो दाणो आहे। अगरि वीडियो असांजो सुठो लॻो हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।